नाज़रीन, मुसलसिल नाकामियुनि सबबि बाबर आज़म जी कप्तानी ख़तरे में पइजी वई। पाकिस्तान क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म जी कप्तानी मुसलसिल नाकामियुनि खां पोइ ख़तरे में पइजी वई आहे। तफ़सील मूजिबि अॻूणे क्रिकेटर PCB मैनेजमेंट कमेटी जे चेयरमैन ज़का अशरफ खे नओं कप्तान आणणु ऐं बाबर आज़म खे कप्तानी तां हटाइण जो मशवरो ॾिनो आहे। अॻूणे क्रिकेटर चयो आहे त बाबर आज़म जी अॻुवाणी में वर्ल्ड कप खेॾण वारी टीम आलमी रैंकिंग में पहिरें नंबर ते हुई, जॾहिं त कप्तान बाबर आज़म बैट्समैन जे वन-डे रैंकिंग में ॿिए नंबर ते आहे। उन रैंकिंग सबबि बाबर आज़म ऐं क़ौमी टीम खां वर्ल्ड कप में शानदार कारकर्दगी जी उमेद कई वई, जेका शुरूआती मैचनि में पूरी न थी सघी। ज़रियनि मूजिबि ख़राब कारकर्दगी खां पोइ चेयरमैन ज़का अशरफ अॻूणे क्रिकेटरनि सां सलाह मशवरा कया आहिनि, जिन टीम में बहितरी लाइ कुझु तब्दीलियूं तजवीज़ कयूं आहिनि, जंहिंमें कप्तान जी तब्दीली बि शामिल आहे। ज़रियनि मूजिबि अॻूणे क्रिकेटरनि उन ॻाल्हि जी तस्दीक़ कई आहे त कप्तान जे ॿार सबबि बाबर आज़म बि फार्म विञाए वेठो आहे, जंहिं सबबि टीम खे नुक़सानु थी रहियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कप्तान जी हैसियत सां संदसि तरफ़ां ग़लतियूं बि थींदियूं रहियूं आहिनि।